अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार माया सबा आबरो हेडलाइन सां बुलेटिन जी शुरुआत में अवां खे ॿुधाईंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदर जे चूंडुनि बाबति मशावरती इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे ख़बर जे हवाले सां। इलेक्शन कमीशन पारां सदर जे चूंड बाबति मशावरती इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन 19 फरवरीअ ते सदर खे ख़त जो जवाब ॾेई चुकी आहे। इलेक्शन कमीशन पारां आगाही ॾिनी वई। इलेक्शन कमीशन जो बि 19 फरवरीअ वारो साॻियो ई मौक़िफ़ आहे। चूंडुनि वारो मामिलो मुख़्तलिफ़ अदालतुनि में हली रहियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे। अवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जे मशावरती अमल जो हिसो न बणजंदा। अवां खे ख़बर ॾियूं पिया, चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन इजलास थियो आहे। इलेक्शन सदर जे चूंड बाबति मशावरती इजलास में जो फ़ैसिलो कयो वियो। इलेक्शन कमीशन वरी ते सदर खे ख़त जो जवाब आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे, इलेक्शन कमीशन 20 फरवरी वारो साॻियो ई मौक़िफ़ आहे। इलेक्शन कमीशन इहो बि मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त चूंडुनि जो मामिलो मुख़्तलिफ़ अदालतुनि में हली रहियो आहे। इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जे मशावरती अमल जो हिसो न बणजंदा। ऐवान सदर जे इजलास में इलेक्शन कमीशन जा अमलदार शरीक न थींदा। ख़बर अवां खे ॾियूं पिया, इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जे मशावरती अमल जो हिसो न बणजंदा। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। ऐवान सदर जे इजलास में इलेक्शन कमीशन जा अमलदार शरीक न थींदा। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदर जे चूंडुनि बाबति मशावरती इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो। अपडेट कयूं पिया ख़बर जे हवाले सां। इलेक्शन कमीशन जो 19 फरवरी वारो साॻियो ई मौक़िफ़ आहे। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख़्तियार कयो। अवां खे ख़बर ॾियूं पिया, चूंडुनि जो मामिलो मुख़्तलिफ़ अदालतुनि में हली रहियो आहे। इलेक्शन कमीशन रिमार्क्स ॾिना आहिनि।